अगर जेकॾहिं तूं 28 सालनि में असांजो फ़ैसिलो हल करे हा त मुंहिंजी छोकिरी न मरिजी वञे हा। और मीर नाज़र ख़ान मक्सी हाणे असां तो अल्लाह जी कसम खणी आया आहियूं त महिरबानी करे ज़ालिमनि खे गिरफ़्तार कराए। ॾाढा अमीर सरमाईदार नवाज़ असां जेकॾहिं ग़रीब जेकॾहिं शराब पर रहूं था ऐं सरमाईदारनि ऐं ॾाढनि सां एॾो ज़ुल्म न आहे, असां ग़रीबनि सां ज़ुल्म छो आहे? असां वक़्तु बि न ॾिया, असां उथो बि हूं, असां सॼी हिननि खे ॾियूं ऐं मीर नाज़र ख़ान पाल बि करे थो त मल्हार बि मुंहिंजा बलोच मक्सी पोइ मुंहिंजा साईं अगरि जेके असां तुंहिंजा मक्सी आहियूं त असांजा तुंहिंजा मक्सी असां जूं न्याणियूं छो था खणनि? ठाकुर में 2.5 साल अॻु हीराबाद महल में मुबैना तौरु अगवा थी वियल गुलशन मंगणार जी न्याणी रशीदा फौत थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मंगणार बिरादरी जे केतिरनि ई माण्हुनि जो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। IG सिंध खां इंसाफ़ जो मुतालबो। एहतिजाज कंदड़ गुलशन मंगणार, मोहम्मद हसन मंगणार, चेयरमैन फयाज़ हुसैन मंगणार, रईस ग़ुलाम अली मंगणार, यासीन मंगणार, शौकत मंगणार ऐं ॿियनि चयो त 2.5 साल अॻु जवाबदार सुल्तान मक्सी, ग़ुलाम मुस्तफ़ा मक्सी ऐं अली जान मक्सी, शौकत मक्सी ऐं ॿियनि ज़बरदस्ती असांजी न्याणी अगवा करे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए क़त्ल करे छॾियो आहे। बहितर असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। असां IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां ऐं SSP कंबर शदात कोट खां मुतालबो कयूं था त असां ते कूड़ो केस दाख़िल जेको थियो आहे उन जी इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुलज़ार मां चांडियो, कोशिश डिजिटल, शदात कोट।